गुड़ जंहिंखे सर्दीअ जी सौगात सॾियो वेंदो आहे। गुड़ जेको इस्तेमाल त साल जा 12 महीना थींदो आहे, पर सर्दीअ जे महीननि में ई कयो वेंदो आहे। गुड़ जा जेके फ़ाइदा आहिनि, ही हिकिड़ो नेचुरल शइ आहे, कुदरती शइ आहे। तव्हां ॾिसो त जेकी खंड असां खाईंदड़ आहियूं, खंड में इहो आहे त टोटली तक़रीबन घणो हुन में केमिकल यूज़ थींदो आहे। गुड़ जेको आहे नेचुरल शयुनि खां, नेचुरल इंग्रीडियंट सां, माना कुदरती अज्जा खां ठहे थो। इन में खंड जे निस्बत, शुगर जे निस्बत गुड़ में थोरो केमिकल जो यूज़ घटि हूंदो आहे। इन करे जेको आहे ही वधीक फ़ाइदेमंद आहे बनिस्बत खंड जे। आबादगार तोड़े हारी गुड़ खे कमंद मां तयारु कंदा आहिनि। गुड़ खे तयारु करण लाइ सभ खां पहिरां कमंद जी कटाई ऐं सफ़ाई करे मुख़्तलिफ़ सवारियुनि ज़रिए कमंद ठाहिण वारे पिड़ में आंदो वेंदो आहे। गुड़ खे तयारु करण लाइ सभ खां अहम मशीनरी हीअ हूंदी आहे, जंहिंखे सिंधीअ में चीचड़ो ऐं उर्दूअ में वेलणो सॾियो वेंदो आहे। मशीन आहे, इन में रस निकिरंदो आहे, इनखे चवंदा आहिनि चीचड़ो। ठीकु आहे, पोइ रस निकिरी होॾां वञे थी, पोइ पचे थी। पंजाबी में असां इनखे चवंदा आहियूं बेलणो। इसको बेलना बोलते हैं साईं। ये रस निकलता है, यहाँ से ये मशीन पे वहाँ जाता है, फिर इसका गुड़ बनता है। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा वेलणा इस्तेमालु कया वेंदा आहिनि, पर असांजे इलाइक़े में हिन क़िस्म जे वेलणे जो इस्तेमालु थींदो आहे।